कोटड़ी में जामशोरो सुजाग फोरम पारां औरत सुजाग कॉन्फ्रेंस कराई वई, जंहिंमें ज़ाहिदा डायरी, डॉक्टर शाहनवाज़ दिल, रुबीना शेख ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंध जी औरत अॼु बि समाजी पीढ़ाई मां गुज़री रही आहे। मथां मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हणी उन्हनि खे बेरहमाणो तशदुद करे अज़ियतूं ॾियण सां गॾु खेनि क़तल बि कयो थो वञे। संदन चवणु हो त उहा बदनसीबी नाहे पर शऊरी घटिताई आहे, जंहिं सबबु अहिड़ा वाक़िया जनम वठी रहिया आहिनि। उन्हनि खे रोकण वक़्त जी सख़्त ज़रूरत आहे। तक़रीब में शागिर्दनि शागिर्दियाणनि औरतुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ऐं क़त्लनि ते ख़ाका पेश कया, जॾहिं त मुख़्तलिफ़ गीतनि ते टेबलो पिणु पेश करे भरपूर दाद हासिल कयो। तक़रीब जे पुॼाणी ते नामियारे मज़ाहिया फ़नकार कादिर बख़्श मिठू मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते चर्चा हणी माण्हुनि खे खिलाए खिलाए खेरा करे छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।